लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं सरसो जे चीफ एग्ज़ीक्यूटिव ऑफिसर ॾितल कलोड़ी साहब सां जारी आहिनि। ॾितल कलोड़ी साहब खां असांजो हाणे सुवालु हीअ आहे त सरसो कीअं ठही, उहो सॼियूं ॻाल्हियूं थी वियूं। सरसो कमु कीअं थी करे, ऐं शुएब सुल्तान जेको चयो हो त हिकिड़े डिसिप्लिन खां सवाइ न गुरबत घटि थी सघे ऐं न औरतुनि खां सवाइ गुरबत घटि थी सघे, पोइ अवां उन सिलसिले में छा कयो? जी बिल्कुलु, जीअं असां तव्हांखे ॿुधायो त SRS जो मैंडेट इहो आहे त असां तंज़ीम साज़ी कयूं, माना हिकिड़ो सोशल कैपिटल क्रिएट करिणो आहे त जीअं हुकूमत खे आसानी थिए माण्हुनि ताईं पहुचण ते ऐं पंहिंजी सर्विस ताईं सप्लाई ॾियण ते। हाणे तव्हां ईअं सवली सिंधीअ में असां सम्झायूं त हिकिड़ो UC आहे, यूनियन काउंसिल आहे। असांखे ख़बर आहे त यूनियन काउंसिल में ऑन एन एवरेज 3000 खनि माण्हू हूंदा आहिनि। घर घटि बि थी सघनि था, वधे बि थी सघनि था, पर एवरेज ॻाल्हि था कयूं 3000 घर आहिनि। हाणे सभ खां पहिरियां असांजी हेड ऑफिस जी टीम, जेकी मॉनिटरिंग जी टीम आहे, उहा वञी सर्वे कंदी आहे। इम्प्लीमेंटेशन टीम न, जेकी हेड ऑफिस जी टीम आहे उहा माण्हू हायर करे, इन्यूमिनेटर हायर करे वञी घर घर सर्वे कंदा आहियूं। उन घर घर सर्वे में छा लिखंदा आहियूं? हिकु त माना इहो बिसिप टाइप सर्वे आहे, एसिड बेस आहे। न हिकिड़े UC में 15-20 हज़ार माण्हू आहिनि टोटल। असां त 3000 घर। तव्हां 3000 घर, हिकु घर में 6 माण्हू 8 18,000 थींदा। तव्हां उन UC खे उहे घर हर हिकु दरवाज़े ते ठक ठक कंदा? हा, ठक ठक करे बाक़ाइदे उते लिखिणो आहे, उनजे वेही घर में सर्वे त करणी आहे। जीअं डिसपारा कंदा आहिनि न, जीअं ही था कनि मर्दमशुमारी वारा। जी बिल्कुलु, एग्ज़ैक्टली ईअं ई मर्दमशुमारी वारा। उते ॾिसो बि, जॾहिं उन फॉर्म जेको आहे न, फॉर्म में इहो आहे सभ खां पहिरियां त भाउ तव्हां घर जा भाती केतिरा आहियो, ठीकु आहे, तव्हांजे घर जो वॾो केरु आहे, उनजो शनाख़ती कार्ड नंबर, उनजी उमिरि, उनखां पोइ पढ़ियल लिखियल केतिरो आहे, ॿार आहिनि त पढ़ियल लिखियल केतिरा आहिनि, औरतूं आहिनि त पढ़ियल लिखियलूं आहिनि, क्लास 1 2 जेको बि आहे। उनखां पोइ वरी हुनजी असां वटि हिकिड़ी त एज अचे वञे थी, एजुकेशन अचे वञे थी, डिसेबिलिटी आहे त उहा ॿुधाइनि थियूं। एसेट घर में छा आहिनि? हिकिड़ो कमिरो आहे त हिकिड़ो कमिरो आहे, घर ई कोन्हे त विदाउट माना शेल्टर आहे, नलको लॻल आहे, पाणी किथां था पियनि। तव्हां झोपड़ी जो हुजे त उहो घर आहे? घर त आहे, हाउस माना हाउस होल्ड आहे, चुल्ह। हा, जेको मानी पचाए थो, चुल्ह खे चओ, चुल्ह खे हाउस होल्ड था चऊं। त भाउ उते हाणे हिकिड़े घर में 2 भाइर बि रही सघनि था, त उहे चुल्ह अलॻि थियनि त माना घर अलॻि आहे उहो हुनजो। त उनखां पोइ उनखे ॾिसंदासीं। हाणे उन में छा आहे जो एसेट्स जा अची वेंदा, ॿाहिरि वॉशरूम आहे, हर हिकु जो स्कोर आहे बेसिकली। अच्छा, जेकॾहिं वॉशरूम आहे त हुनखे 5 स्कोर मिलियल आहे। पकी जाइ आहे त अलॻि आहे, उनजो घणो स्कोर आहे। जेकॾहिं कार आहे त हुनजो 25 स्कोर आहे। मोटरसाइकिल जो स्कोर 10 हूंदो या 5 हूंदो। ईअं जेकॾहिं कुझु बि न आहे, साइकिल आहे त हुनजो स्कोर आहे। वरी लाइव स्टॉक आहे, मेंह जो स्कोर अलॻि आहे, गऊं जो स्कोर अलॻि आहे, ॿकरी 1 खां 5 आहिनि, 5 खां मथे आहिनि। इहो सॼो इहो ॼण त मिल्कियत ऐं उनजी अंदाज़ो त लॻे न त केतिरे लेवल ते आहे उनजी। हीअ माण्हू हिनजी स्टेटस छा आहे। उनखां पोइ सॼे UC में असांखे कुझु रिफ्यूज़ल बि ईंदा। ॾिसो यूनियन काउंसिल में, हाणे यूनियन काउंसिल में त इन 3000 घरनि में पहिरियां असांखे प्रोफाइल त ख़बर पए न, सिचुएशन न त उहो ठीकु थियो। हा, ॿाहिरों माण्हू निकितो, अंदरां या माई निकिती, न पहिरियां सॼे ॻोठ खे ॿुधाईंदा आहियूं त बस सुभाणे सर्वे करण वारा ईंदा, शनाख़ती कार्ड पंहिंजे घर में रखनि। फॉरवर्ड कंपेनर हूंदो आहे, उहो वञी ॻोठनि में वञी पायलट माना अवल था मोकिलियो, माना मस्जिद जे पेशमाम खे चवंदो, कंहिं वॾे खे चवंदो, बस सुभाणे SRS वारा ईंदा। अच्छा, इहो तरीक़ो आहे। हा, सभई घर में हुजो त को रहिजी न वञे माण्हू इन खां। त पोइ वरी सर्वे थी वेंदी आहे। ईअं सर्वे में असांखे ज़ारिया 3000 घर आहिनि, 2800 घर आहिनि, 2500 घर, जेके बि यूनियन काउंसिल में ईंदा, उहो सॼो डेटा असांखे अची वेंदो। त असांखे इहा बि ख़बर पवंदी आहे त हिन UC में केतिरा ॿार आहिनि, केतिरा स्कूल वञनि था, केतिरा नथा वञनि, ऐं उनखां पोइ केतिरनि ॿारनि माण्हुनि वटि फ्रिजूं आहिनि, केतिरनि वटि टेलीफोन आहे, केतिरनि वटि बिजली आहे, केतिरा घर में था रहनि, हिकु कमरे में डेटा मिली वई। डेटा मिली वई, उनजो हिकिड़ो रैंक ठही वई। कंहिंजो 0 स्कोर हूंदो, कंहिंजो 2, जंहिंजो जेतिरो घटि स्कोर माना उन वटि कुझु बि कोन्हे को, या भाती घणा आहिनि त बि स्कोर घटि को। न, जंहिंजो स्कोर घटि उनजी मेरिट वधीक आहे, उहो सफ़ा ग़रीब आहे न, माना मेरिट वधीक, उहो फर्स्ट माना उहो आहे, उहो माना डिज़र्विंग माना पॉवर्टी में घटि स्कोर, माना जीअं जीअं स्कोर वधंदो तीअं तीअं माना उनखे प्रायोरिटी घटि मिलंदी आहे। ठीकु आहे। हाणे एवरेज असां ॾिठो आहे त शिकारपुर जी ॻाल्हि कयूं या कंहिं बि ज़िलनि जी, त तक़रीबन 60% 0 खां 23। अच्छा, माना जेकी पॉवर्टी में अचनि था 60%। अच्छा, 0 घणो परसेंटेज आहे? 0 त हूंदो, मूंखे एग्ज़ैक्ट न आहे, पर असां वटि जेके स्लेब आहिनि उहे 0 खां 11 आहिनि, उहे जेके आहिनि सो 25% आहिनि।
ओके माना सफ़ा पुअर जेके बिसिप खां बि हेठि बिसिप ताणी 32 ते पहुती आहे वञी 32 वारे खे बिसिप इंसेंटिव मिले थो असां वटि 0 खां 19 आहिनि माना इहे बिसिप बेनिफिशरी आहिनि बेसिकली उनखां पोइ छा थींदो जो असां वटि प्रोग्राम हूंदो आहे ज़ाहिर रिसोर्सिस हूंदा आहिनि टीमूं हूंदियूं आहिनि पोइ उन ॻोठ जी जेकॾहिं सॼी यूसी थी वई न असां त यूनियन काउंसिल वारे खां असां सर्टिफिकेट वठंदा आहियूं त भाउ तुंहिंजे ॻोठ में को रहिजी त न वियो आहे जंहिंजी सर्वे न थी हुजे तूं बि त यूनियन काउंसिल में आहीं त तूं पंहिंजी ॻाल्हि माना पुछी वठि असां तोखे 5 ॾह ॾींहं ॾियूं था उहो पोइ असांखे सर्टिफाई कंदो न सभई जेके सर्वे कराइणु चाहिनि पिया जेके रिफ्यूज़ पिया कंदो रिफ्यूज़ जेके कराइनि पिया माना अहिड़ा माण्हू बि हुआ हा रिफ्यूज़ वारा ॾिसो वॾेरो हूंदो MP MNA जो घर अचे वियो कंहिं लैंडलॉर्ड जो अची वियो त उहो न ॿुधाईंदो न त मुंहिंजे घर में ॿार केतिरा आहिनि कीअं हुनखे ख़बर आहे त हीअ टारगेट ड्रिवन आहे सुभाणे वरी तनज़ीम में ईंदा माण्हू त उहो अॻे ई उतां हटी वेंदो आहे तक़रीबन या वरी के अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके सफ़ा चवंदा आहिनि त न असां त कंहिंजो नालो नथा ॾियणु चाहियूं त उहे बि हटिजी सघनि था ॾिसो हीअ वॉलंटरी प्रोग्राम आहे न ज़बरदस्ती त कंहिंखे असां सेंसिस ज़बरदस्ती आहे न हीअ त वॉलंटरी आहे जेको अचणु चाहे त ठीकु आहे नथो अचणु चाहे पर असां ॾिठो आहे त रिफ्यूज़ल जेको आहे 100 मां उहो 2-3% आहे माना बाक़ी सर्वे में कोई इशू कोन्हे को सर्वे थी थो वञे पोइ छा थियो सर्वे थी वियो हाणे उनखां पोइ छा आहे जो असां कंहिं ॻोठ में सॼी UCA में त 10 ॻोठ हूंदा 12 ॻोठ हूंदा 5 ॻोठ हूंदा त नेठि हिकिड़े ॻोठ खां स्टार्ट करिबो त असांजी टीम वरी वेंदी त हाणे सर्वे थी वियो आहे तव्हां सभिनी असां चाहियूं था त औरतूं सभु वेहनि त असां हुन सां प्रोग्राम इंट्रोडक्शन कयूं त प्रोग्राम आहे छा हाणे इन में केरु था वञनि असांजी टीम सोशल मोबिलाइज़ेशन टीम आहे इन में औरतूं बि आहिनि न औरतूं आहिनि बिल्कुलु असांजी टीम जेकी आहे SMT सॾिबी आहे उन में 3 माण्हू हूंदा आहिनि हिकिड़ो छोकिरो हूंदो आहे 2 छोकिरियूं हूंदियूं आहिनि हिकिड़ो ड्राइवर हिकिड़ी गाॾी इहा असांजी सॾिबी आहे SMT सोशल मोबिलाइज़ेशन टीम उहा हिकु टीम जेकी आहे सो ज़ारी रिसोर्सिस तमामु घटि हूंदा आहिनि गवर्नमेंट असांखे पैसा त जाम ॾींदी आहे पंहिंजे हिसाब सां पर उहे असां ऑपरेशन ते ख़र्चु न कंदा आहियूं तव्हांजी लेवल वॾी आहे न हा त असां हिकु एरिया वॾी आहे उहा 10 UC कवर कंदी आहे हा हाणे 10 UC में ज़ारी आहे पहिरियां हिकु UC हुनखे डेटा मिली वियो हाणे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झायो न मुंहिंजा ॾिसंदड़ जेके आहिनि सम्झनि सही था चओ अवां पहिरीं तारीख़ UC हिकिड़े जी सर्वे कई सही 3000 घरनि ते तव्हांजो टाइम घणो थो लॻे अंदाज़न ॾिसो न उहो असां वटि छा आहे जो असांजो फ़ी जेको हिकिड़ो माण्हू छॾींदा आहियूं त उहो ॾींहं में 25 फॉर्म भरींदो आहे ऐं एंड्रॉइड पेपर ते न आहिनि पेपरलेस हूंदो आहे मोबाइल खणी वेंदा आहिनि 25 फार्म माना हिकिड़ो 25 घर 25 घर हिकिड़ो माण्हू हा त पोइ असां टीमूं घणियूं छॾींदा आहियूं हिकिड़े दफ़े माना UCA में जेको आहे 18 माण्हू छॾींदा आहियूं त जीअं हफ़्ते ॿिनि में जेतिरो जल्द थिए छाकाणि इहो जेकॾहिं सर्वे में घणा ॾींहं न 6 मंथ में सॼे ज़िले जो या 5 ज़िलनि जो असांखे 6 महीननि जे अंदरि करिणो हूंदो आहे त प्रोग्राम शुरू कयूं न जेसिताईं सर्वे न थींदो प्रोग्राम शुरू हाणे तव्हां 15 ॾींहंनि में सर्वे थी वई वरी कॾहिं ईंदव वरी सर्वे खां फौरन पोइ कॾहिं माना 2 ॾींहं ते बि अची सघूं था 3 ॾींहं मिसाल तव्हां पहिरीं तारीख़ सर्वे शुरू कई हा 15 ते थी वई 15 ते थी 16 ते असांजी ॿी टीम वेंदी उन टीम खे एक्सेस मिली वेंदी त हाणे डेटा तव्हांजो क्लियर थियो हाणे तव्हांजो कमु शुरू थियो असांजो उहो लॉक थी वियो उन UCA में वरी का फेरफार न थी सघंदी ग़लति थी वियो थींदो आहे न ॾिसो बि थियो मिसाल कंहिं TV ॿुधाए छॾी हाणे मां हा उहो टारगेट मां हलियो वेंदो त पोइ छा थींदो जो असांजो को वेंदो माण्हू त भाई हिते इंट्रोडक्शन करणु मां पाण बि कंदो आहियां हाणे मां पंहिंजी एग्ज़ाम्पल ॿुधायां त हिकिड़े ॻोठ में वियासीं अब सभिनी माइनि खे गॾु कयोसीं असां पंहिंजी तकरीर शुरू कई त हाणे असांजा कुझु शर्त आहिनि कमु करण जा हुकूमत असांखे छो मोकिलियो आहे इहो सॼो ॿुधायो त जेको मां तव्हांखे ॿुधायो हुननि खे ॿुधायो त भाउ जॾहिं हुकूमत जा 50 डिपार्टमेंट ॿिया आहिनि त वरी SRSO खे छो ठाहियो अथई पर ॿियनि असां में फ़र्क़ु इहो आहे ऐं असां तव्हां जूं उहे शयूं पूरियूं कंदासीं जेके तव्हां करे सघो था त माण्हू हिकदमि चवंदा आहिनि त मूंखे इस्पताल बि कान्हे मूंखे रोड बि कोन्हे त मां चवंदो आहियां छा तूं इस्पताल ठाहे सघींदो चवंदो न मां चयो पोइ मां त पहिरियां इहा ॻाल्हि कई त सरसो उहो कंदो जेको तूं पाण करे सघंदी माना उहो घर करे सघे थो त सरसो कंदो न त न ऐं स्कूल बि असां नथा खोले सघूं रोड बि नथा ठाहे सघूं ऐं कुझु खणी बि कोन आया आहियूं त पोइ ॾिसंदा आहियूं त कुझु माइनि जा अदियुनि जा एक्सप्रेशन थोरा ख़राबु थींदा आहिनि त बाक़ी आया छो आहियो कुझु उथण बि शुरू थींदियूं आहिनि जेको इमदाद ॾियण वारे कल्चर में कल्चर जे करे त हाणे असांखे ज़रूरु मदद लाइ त असांजो पहिरियों डायलॉग इहो हूंदो आहे असां तव्हां ॾे ख़ाली हथे आया आहियूं असां वटि कुझु बि कोन्हे को पर असां वटि हिकिड़ो प्रोग्राम आहे जंहिंसां तव्हां पंहिंजी गुरबत ख़तमु करे सघो था उन लाइ इहो आहे त तव्हां ऐं असां जी जॾहिं हिकिड़ी तंज़ीम ठहंदी आहे तंज़ीम लाइ तव्हांखे इहो आहे त पाड़े जी तंज़ीम हूंदी उन में तव्हां पाड़े जी तंज़ीम मां तव्हां पाण ई 2 मेंबर चूंडींदव सॼो प्रोग्राम जो डायलॉग थी वेंदो आहे उनखां पोइ माण्हू येस कंदा आहिनि जेके येस कंदा आहिनि त असांजी टीमूं तंहिं महिल ई उनजा नाला लिखणु शुरू कंदियूं आहिनि त भाई तव्हां हिकिड़े महिले में 20 मायूं आहियो 20 मां थी सघे थो त 18 राज़ी थियनि
2 न थियनि, 18 मेंबर महिले जूं साॻियूं हूंदियूं आहिनि, उहे मेंबर थी वियूं। उन्हनि खां पोइ चवंदा आहिनि त हाणे तव्हां ॿुधायो त तव्हांजो सदारी मैनेजर केरु हुजे, त उहो सदारी मैनेजर, ऐं उन्हनि जे लाइ असां चवंदा आहियूं त उहे माण्हू सदारी मैनेजर कयो। ॾिसो 3 मेन शयूं हूंदियूं आहिनि डायलॉग में। हिकु इहो त तव्हां राज़ी आहियो त एसर सां कमु कयूं, राज़ी आहियो त ठीकु आहे, न आहियो त बसि पोइ चवंदी राज़ी आहियूं। अब तव्हां गुरबत पंहिंजी ख़तमु करणु चाहियो थियूं त उहो उन ते सभु को चवंदो आहे, केरु न चवंदो त मां गुरबत ख़तमु नथो कयां। उनखां पोइ त तव्हां पंहिंजी तनज़ीम लाइ सदर मैनेजर चूंडींदव, ऐं उहा सदर मैनेजर अहिड़ी हुजे जो असांजे घर खां उनखे इजाज़त बि मिले न। ईअं न त वरी सुभाणे ट्रेनिंग ते घुरायूं त उहा न अचे, त पोइ अहिड़े क़िस्म जूं वधियूं तव्हां सेलेक्ट कयो जिन खे तव्हां ते एतबार हुजे, तव्हां उन्हनि ते एतबार कयो ऐं तव्हां सम्झो त हू तव्हांजे लाइ कमु कंदियूं। असांखे त ख़बर कोन्हे का, पोइ ज़ाहिर आहे उन्हनि खे सॼी पाड़े में ख़बर हूंदी आहे त हिकु अधी अहिड़ी आहे जेके ॾुखिये वेल में कंहिंखे 5 रुपया उधारा बि ॾींदी आहे, या कंहिंखे न बि न कंदी आहे, फ्रीअ में चोलो बि सिबी ॾींदी आहे। ज़रूरु असांजे महलनि में इहे अदियूं हूंदियूं आहिनि। त बेसिकली शोएब साहिबु असांखे चवंदो आहे त इहे हीरा तलाश करणा आहिनि। जे तव्हां हीरा तलाश कया त कमु तव्हांजो आसानु थींदो। ऐं उनखां पोइ 2 दिन खे ॻोठ मां मिलाए करे, हाणे जेके यूनियन काउंसिल में तव्हांखे ॿुधायो त 3000 घर, 2000 ऑर्गेनाइज़ थींदा ॿिया न थींदा। 2000 में इहो आहे त असांजो महले जी जेकॾहिं 10-10, 20-20 अदियूं बि हुजनि त माना 100 तनज़ीमूं, हिकु यूसी में 100 तनज़ीमूं ठही वियूं। 100 तनज़ीम में मतिलबु त 200 अदियूं अहिड़ियूं आहिनि जिन खे असां ट्रेनिंग बि ॾिनीसीं 3 ॾींहं, जेके एडवांस पायलट करे सघनि, जेके माना अॻिते अचनि ऐं सॼी तनज़ीम जी ॻाल्हि कनि। उनखां पोइ वरी CO ठही वई न, त वरी उहे जेके 2 तनज़ीम जूं सदरी मैनेजर आहिनि उहे ऑटोमेटिक विलेज ऑर्गेनाइज़ेशन जूं मेंबर थी वेंदियूं। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, 2003 खां कमु थो हले, 2008 में तेज़ थियो तहरीक वरिते, थियो ई 8 में शुरू थियो, उहो फंड कोन आहे, फंड खां सवाइ कमु थींदो कोन। 16 साल थिया आहिनि। हाणे तव्हां जेके सर्वे खां पोइ कम्यूनिटी ऑर्गेनाइज़ेशन या CO था ठाहियो, त उन कम्यूनिटी ऑर्गेनाइज़ेशन्स मां मायूं उते ई बीठियूं आहिनि या उन्हनि मौक़े लीडर थियूं आहिनि? न, लीडरशिप ॾाढी थी आहे। मां ॾिसो इहा माना मां बीइंग अ CEO ऑनेस्ट ओपिनियन ॾींदुसि त ॾिसो असांखे ख़बर आहे न, ॿिए माण्हू खे त ख़बर आहे कोन। इन करे मां पुछां, जंहिं ॻोठ में असां वियासीं जेके मायूं माना घूंघट करे ॻाल्हाइनि बि न पियूं, माना सुवाल पुछूं 10 त जवाबु केरु न पिजे, उन ॻोठनि मां उहे अदियूं उथी करे ॻाल्हाइनि थियूं। ज़ाहिर हाणे सॼे जेकॾहिं असां 15 लख ऑर्गेनाइज़ आहिनि घर, त 15 लख त लीडर न हूंदियूं, पर उन्हनि मां असां वटि लख त लीडर आहिनि जेके इन 15 लखनि खे घरनि खे हलाइनि थियूं। उन लख सां असांजो कॉन्टेक्ट बि आहे, फ़ोन नंबर जो राब्तो बि आहे, असांजो जेको मैसेज आहे उहो लख ताईं पहुचे थो त 15 लखनि ते पहुची थो वञे। त इहा ॾिसो मूंखे अक्सर चवंदा आहिनि। पोइ CO खां पोइ छा थो थिए? CO ठही वई, उनजी ट्रेनिंग थींदी मेंबर्स जी, छाकाणि हिकिड़ी CEO जी त कोन थींदी न, 2 मायुनि जी बि ट्रेनिंग कोन कराईंदासीं। ॿी बि पाड़े जी तनज़ीम ठहे, 3 ठहे, जॾहिं 5 तनज़ीमूं ठही वियूं माना 10 मायूं थियूं, 10 तनज़ीमूं ठही वियूं त 20 मायूं थियूं, त 20 अदियुनि खे पोइ असां ट्रेनिंग ॾींदा आहियूं। त भाउ ट्रेनिंग बेसिक हूंदी आहे, पढ़ियल लिखियल त हूंदियूं कोन्हनि। त भाउ ट्रेनिंग में तव्हांखे 3 कम करणा आहिनि। हिकु त छा कंदव? महीने में मीटिंग करणी आहे, हिकिड़ो मीटिंग। हा, मीटिंग में तव्हां 5 रुपया 10 रुपया बचति करणी आहे। जे बचति न कंदो त असांखे कीअं ख़बर पई तव्हां मीटिंग कई। बेसिकली इहो जो बचति वारो आहे न, इहो थोरो अदियुनि खे ॾुखियो लॻंदो आहे त भाउ ग़रीब आहियूं, हे आहियूं, पैसा हुजनि त पोइ बचति न कयूं। पोइ असां चवंदा आहियूं त असां तव्हांखे चऊं त कोन त तव्हां 100 रुपया कयो, 10 रुपया बि तव्हां बचति कयो, पर तव्हां नालो त लिखायो न, ऐं तव्हां पंहिंजे लीडर ते एतबार त कयो न, त तव्हां हुनखे 10 रुपया रखणु ॾियो था, 50 रुपया हुनखे रखो ॾियो था, त ठीकु आहे, न त पोइ असां कीअं एतबार कयूं। त बेसिकली इहो हिकिड़ो फेथ वारो बि आहे त जेकॾहिं 10 अदियूं या 15 अदियूं कंहिं वटि 100 रुपया रखाइनि थियूं, हाणे 50 बि रखाइनि त 20,000 थी वियो, 100 रखाइनि त 2000 थी विया। न ॾितल साहिबु, हाणे इहो थियो कम्यूनिटी वटि, इहो थियो उन्हनि खे सेखारियव बचति जो सेखारियव, त उहे पैसा कंहिं रखिया? उहे CO ऐं VO जी जेके हुननि सदर पाण चूंडियूं आहिनि, विलेज ऑर्गेनाइज़ेशन, CO कम्यूनिटी ऑर्गेनाइज़ेशन, महले बचति महले वटि हूंदी आहे, मथे न हूंदी आहे, हेठि हूंदी आहे। उहे माना ॼण VC आहे उन्हनि जी। VC आहे, VC बि न सम्झो, हू पंहिंजी कंहिं महिल बि कढाए सघनि थियूं, पर मिसाल इहा आहे त उहे बचति थी वई। हाणे जेकॾहिं 10 मीटिंग थी वियूं त हुनजा 10,000 जमा थी विया। त हाणे ॾिसो 10,000 जंहिं तनज़ीम वटि हूंदा त थोरो माना पावर फील थींदो आहे, पैसो पैसे खे छिके थो, कंहिंखे मजबूरी थी वई, कंहिंजो ॿारु बीमार थी वियो त हुनखे एमरजेंसी में 3,000 ॾिननि, ॿार जो इलाजु करे आई, वरी हुन 3,000 वापसि कया। त अहिड़े हिसाब सां मुसीबतुनि खे मुंहुं ॾियण लाइ उहा पैसा थोरा हुन वटि बचति हूंदा आहिनि। कारोबार लाइ बि ॾींदा आहिनि, जंहिंजी बचति घणी थी वेंदी आहे त उहे वरी पोइ कारोबार लाइ बि ॾींदियूं आहिनि त भाई तूं कारोबार कर ऐं पोइ तूं असांखे वापसि कर। ईअं पोइ उन CO 10 जेके CO ठहियूं, 20 अदियूं ठहियूं, उन 20 जी वरी हिकिड़ी विलेज ऑर्गेनाइज़ेशन ठहंदी।
माना हाणे विलेज ऑर्गेनाइज़ेशन में उहे अॼु हूंदी उहो विलेज हिकु ॻोठु आहे ॻोठु या रेवेन्यू विलेज जंहिंखे चइजे माना ॻोठु त नंढो बि थी सघे थो 15 घरनि जो बि ॻोठु आहे 20 घरनि जो बि ॻोठु आहे 100 घर जो बि ॻोठु आहे 200 घर माना विलेज ऑर्गेनाइज़ेशन घटि में घटि 200 घरनि खे कवर कंदी आहे ठीकु आहे त जीअं 1200-1500 माण्हू हुजनि हा 1200-1500 माण्हू हुजनि ऐं 200 घर हुजनि त 200 घर में छा थियो जो माना तव्हां सम्झो CEO में 20 मेंबर आहिनि 10 त 200 थी विया हाणे 200 को माना सफ़ा हार्ड एंड फास्ट रूल न आहे किथे 150 हूंदो किथे 100 हूंदो किथे 300 जो बि विलेज ऑर्गेनाइज़ेशन ठही वेंदी उनखां पोइ हुन VO जी वरी इलेक्शन थींदी आहे अनलाइक जेकॾहिं तव्हां CEO में त चवंदा तव्हां पाण ॿुधायो VO में वरी छा मुख़्तलिफ़ करोड़नि जो पाड़ो हूंदो शेखनि जो पाड़ो हूंदो ईअं 2-3 पाड़ा हूंदा त उते वरी छा थींदी आहे इलेक्शन थींदी आहे पोइ कॾहिं कॾहिं सिर्फ़ु 2 मायूं पाण उथी बीहंदियूं आहिनि मां सदर लाइ तयारु आहियां हिकिड़ी अधी हूंदी त पोइ त इलेक्शन न थींदी पर जे 3 बीहंदियूं त पोइ वरी इलेक्शन थींदी आहे वोट कयो ऐं जेकी थिए उनखां पोइ आहे हाणे VO ऐं CEO जो फ़र्क़ु छा आहे CEO में जेके बि मेंबर हूंदा उहे पंहिंजो मनसूबो ठाहींदा त भाउ मां गुरबत मां ख़तमु थियण लाइ उहो असांजी टीम या CEO जा माण्हू उते घर सां वेहंदा उन में मर्द बि वेहंदा सॼो घर जा भाती वेहंदा त भाउ तुंहिंजी हालात भला सभई वियो न गॾिजी ॿुधायो त इहे कीअं ख़तमु थींदा पोइ ॿुधाईंदासीं असां वटि पैसा विया आहिनि असां वटि हिकिड़ो जहिड़े ॿनी बि आहे माल बि आहे हीअ अदियूं असांजूं नंढियूं जेके आहिनि सो 5 पढ़ी करे वेठियूं आहिनि सिलाई अचे थी जेके बि शयूं आहिनि उनजी स्किल उहा नोट डाउन थींदी जेके बि रुकावटूं आहिनि मिसाल भाई स्किल त आहे पर मशीन कान्हे का मुंहिंजी ॿनी त आहे पर मां व्याज ते कर्ज़ु वठी करे कंदो आहियां त मूंखे बचति कोन थी थिए इहे माना गैप्स बि असांखे आइडेंटिफाई थी वेंदा ऐं हुनजी स्किल बि थींदी ह्यूमन रिसोर्स बि थी वेंदो उनखां पोइ हारी असां वटि एतिरा पैसा त हूंदा न आहिनि जो असां ॾियूं पर उन हिकु घर खे घटि में घटि वरी CEO जॾहिं डिसाइड कंदी आहे त हिनखे कुझु पैसा ॾियो त ईअं पोइ इंट्रस्ट फ्री लोन ॾींदो आहे इंटरवेंशन पोइ थींदियूं आहिनि पहिरां इहो तव्हां सम्झो त CEO ठही वई VO ठही वई वरी VO दारी ॻोठ में माना सॼे UC में 2-3 घरनि में 5 या 10 घर आहिनि जेकर 10 ॻोठ आहिनि त 20 अदियूं थींदियूं 5 ॻोठ आहिनि त 10 अदियूं थींदियूं उहे LSO जूं मेंबर थींदियूं यूनियन काउंसिल ते हिन सॼे खे असां चवंदा आहियूं 3 tier सोशल मोबिलाइज़ेशन कम्युनिटी विलेज ऐं लोकल सपोर्ट हाणे तव्हां ॾिसो हिकिड़े लोकल सपोर्ट ऑर्गेनाइज़ेशन में असांखे प्रोफाइलिंग बि अचे वई त माण्हू हिते कीअं आहिनि एजुकेशन कीअं आहे रोज़गार कीअं आहे मज़दूरी था कनि छा था कनि उनखां पोइ वरी असांखे हिकिड़ियूं 2000 खनि अदियूं 2000 घर ऑर्गेनाइज़ मिली आहे ऐं उन 2000 खे हलाइण वारियूं जेके आहिनि सो जेकॾहिं तव्हां सम्झो था 100 CEO आहिनि त 200 अदियूं थी वयूं 10 VO आहिनि त 20 अदियूं थी वयूं LSO जूं 10 अदियूं थी वयूं त इहे सम्झो त तक़रीबन ऑन एंड एवरेज 100 खां 150 अदियूं असांखे हिकु UC में आहिनि जेके एक्टिव बि आहिनि जिन जी ट्रेनिंग बि थियल आहे ऐं उहे असांजे प्रोग्राम सां जुड़ियल बि आहिनि इहा ईअं सॼे हिकु UC खां पोइ 10 UCनि में सॼे तालुके में सॼे डिस्ट्रिक्ट में ईअं 15 ज़िलनि में असांजो इन ई तरीक़ेकार सां हिनमहिल 11 ज़िलनि में 100% आहे बल्कि 13 ज़िलनि में 100% आहे 2 ज़िलनि में पार्शल आहे त कोई 15 लख 14 लख समथिंग असां वटि हाउस होल्ड ऑर्गेनाइज़ आहिनि जंहिंखे असां मेंबरशिप चवंदा आहियूं ज़ाहिर हुन में कुझु एक्टिव थींदा आहिनि कुझु डॉर्मेंट थींदा आहिनि पर पोइ बि असांजी 70-75% माण्हू एक्टिव आहिनि हिन सॼे कैपिटल में इहो हिकिड़ो वॾो सोशल कैपिटल आहे जंहिंखे माना वॾी महिनत सां तयारु थिए थो ईअं हिकदमि तयारु कोन थो थिए उनखां पोइ ईंदो आहे वारो त हाणे इंटरवेंशन अब असां पोइ ॿुधाईंदा आहियूं त असांजे प्रोग्राम वटि बग़ैर व्याज कर्ज़ु बि आहे ट्रेनिंग बि आहे ग्रांट बि आहे त भाउ उहा ग्रांट जो मक़सदु इहो हूंदो आहे त असां बग़ैर वापसीअ जे असां तव्हांखे कुझु पैसा ॾियूं पोइ जेके 0 स्कोर वारा आहिनि या 5 वारा आहिनि उहे त चवंदासीं मां कर्ज़ु त वठां पर मां त सुभाणे खाई छॾींदुमि वापसि ई कोन कंदुसि त पोइ पहिरियां उनखे असां ग्रांट ॾींदा आहियूं पोइ वरी उनखे असां कर्ज़ु ॾींदा आहियूं त भाउ ग्रांट मां थोरो पंहिंजे पेरनि ते बीहे उनखां पोइ कर्ज़ु वठणु जहिड़ो थिए ट्रेनिंग हूंदी आहे इहे टिपिकल 3-4 हूंदा आहिनि कैपेसिटी बिल्डिंग थी वई उनखां पोइ ट्रेनिंग थींदी ग्रांट थींदी कुझु इंश्योरेंस कुझु CPI स्कीम असां इन करे रखंदा आहियूं जो ॾिसो सॼो ॻोठु आहे न सभिनी खे त बेनिफिट न मिलंदो पर उहा जेकॾहिं स्कीम ॻोठ में ठहंदी त उहा सॼे ॻोठ जी ठहंदी त इन जे करे उहा CPI स्कीम बि असां रखंदा आहियूं त भाई हिकिड़ी स्कीम बि ॻोठ में ॾींदासीं नंढी वॾी सभिनी ॻोठनि में न पर कुझु ॻोठनि में त ईअं SRS हुजो जो तव्हांखे 15 लखनि ताईं असां पहुतासीं कीअं आया कीअं सिस्टम में कीअं आया ऐं वॾी ॻाल्हि जेकी मां तव्हांखे हाणे ॿुधायां त जेको असां सर्वे करे आयासीं न उनखे वैलिडेट वरी उहा कम्यूनिटी कंदी आहे हाणे कॾहिं कॾहिं असां चवंदा आहियूं त भाई हिनजो स्कोर 8 आहे हिनखे छो नथा ॾियो चवंदा आहिनि त तव्हां त हिनजो 8 लिखियो पर असांखे ख़बर आहे न त हीअ वरी बि मानी मच्छी वरी आहे कुझु हिनखे पैसा आहिनि कुझु बचति आहे त तव्हां इनखे हिनजो
हिन 15 वारी खे पहिरां जो हुन ॻोठ वारनि जी नज़र में उहा 15 वारी वधीक ग़रीब हूंदी आहे ऐं 8 वारी थी सघे थो उहा ग़रीब न हुजे। स्कोर त हिकिड़ो साइंटिफिक तरीक़ो आहे भातियुनि जे हिसाब सां। त वैलिडेशन आइडेंटिफिकेशन बि उहा CEO कंदी आहे। हाणे CEO में छा आहे जो जेकॾहिं 20 मेंबर आहिनि, असां वटि सिर्फ़ु 2 माण्हुनि लाइ कर्ज़ु आहे, असां SRSO त डिसाइड न कंदासीं न कहिड़नि खे ॾियूं, उहे डिसाइड कंदियूं। पर जेकॾहिं हुननि डिसाइड कयो 23 खां मथे स्कोर वारे खे त असां उहो कटे छॾींदासीं त न भाई पोइ कॾहिं कॾहिं असांजी ज़्यादती थी वेंदी आहे, असांखे लॻंदो आहे त उहो घर डिज़र्विंग आहे, पर हाणे असां हुनखे नथा ॾियूं। पोइ असां हुनखे चवंदा तव्हां सेविंग मोजोसि, असांजी ग़लती थी वई, हाणे ॿीहर त असां सर्वे सही कोन कंदासीं। हिकु दफ़ो थी वियो, जेकॾहिं ॿीहर सर्वे सही करणु शुरू कयूं त वरी सॼो सर्वे करिणो पवंदो, पोइ उहो लॉक थी वेंदो आहे, मिस्टेक बि लॉक थी वेंदी आहे। पोइ उनखे वरी ॻोठ वारियूं अदियूं पंहिंजे सेविंग मां इंट्रस्ट फ्री लोन ॾेई सघनि थियूं। असां चवंदा आहियूं त तव्हां हिनखे तव्हां सम्झो था न त इहा डिज़र्विंग आहे, त तव्हांखे त मना कोन था कयूं असां। ईअं ई नंढा नंढा कर्ज़ा ॾींदा आहियूं। उन कर्ज़नि जी ज़िमेवारी जेकी आहे उहा विलेज ऑर्गेनाइज़ेशन खणंदी आहे। हाणे ॾिसो न, हिते विलेज ऑर्गेनाइज़ेशन जो इहो रोल थी वियो त भाउ पैसा CEO खणंदी, CEO जो मेंबर खणंदो, रिक्विज़िशन CEO जूं लीडर ॾींदियूं, अप्रूव VO कंदी। छाकाणि VO सॼे ॻोठ में VO कंहिंखां वठंदी? VO जेकी महले वारी तंज़ीम आहे न, उहा हिकिड़ो लिखी ॾींदी दवा मुंहिंजे हिन 2 माइनि खे लोन खपे। उहे माना अॻिते कंदी 2 मायूं 2 घरनि जो नाला ॾींदी, अॻिते हिनखे नाला ॾींदी, ट्रेनिंग जो नालो पोइ आहे कम्यूनिटी आहे महले वारी तंज़ीम ॾींदी, त ऑनरशिप थिए न। सुभाणे महले वारी चवंदी आहे मां नालो ॾिनो, पैसा बि सुभाणे पाण वठी ॾींदी, पर उहा विलेज ऑर्गेनाइज़ेशन हुनखे वैलिडेट कंदी। त जेकॾहिं कंहिं मेंह जे लाइ पैसा घुरिया या ॿकरीअ लाइ, त उहो चवंदी ॿकरीनि त हिनखे माना चाढ़णी कान ईंदी आहे, कॾहिं ज़िंदगी में ॿकरी ॾिठी कोन्हे, हीअ की गाहु केॾो आणींदी। अहिड़े जा हिन जो जा वका चवंदी दुकानु खोलियो, चवंदो भाई हिन मुड़ुसु त मवाली आहे, दुकानु ॿिए ॾींहुं सॼो सामान ई खणी वेंदो। त इहा हिकिड़ी असांजी हेल्प आहे SRSO जी, त उहे अदियूं असांखे ॿुधाईंदियूं आहिनि। ऐं अदियूं छो ॿुधाईंदियूं आहिनि जो हुननि जी ज़िमेवारी आहे, त जंहिंखे पैसा वठी ॾियनि थियूं त वरी वापसि बि पैसा उहे कंदियूं। इन हिसाब सां हिकिड़ो इहो वॾो असांजे हिसाब सां थियो आहे। ऐं मूंखां मिनिस्टर सभु पुछंदा आहिनि त SRSO त असांखे कुझु नज़र कोन थो अचे। पोइ मां उन्हनि खे चवंदो आहियां साईं काश असां का ब्रिज ठाहियूं आहे हिन पैसनि मां, को बिल्डिंग ठाहियूं आहे जो तव्हांखे नज़र अचे, असां माण्हुनि में था कमु कयूं ऐं माण्हुनि उन्हनि अदियुनि सां तव्हां मिलंदव त तव्हांखे ख़ुशबू ईंदी, तव्हां पाण बि इंटरव्यू कंदव त तव्हांखे बि उन्हनि मां ख़ुशबू आहे ईंदी। हाणे ज़िला कहिड़ा आहिनि असांजा? ॾिसो नॉर्थ सॼो आहे, कश्मीर थी वियो, शिकारपुर, जेकमबाद, कंबर, लाड़काणो, घोटकी, सखर, खैरपुर, इहो सॼो नॉर्थ थी वियो। वरी असांजा सेंट्रल में आहिनि तव्हांजो ठटियो, बदीन, मीरपुर ख़ास, सांगड़, उमरकोट ऐं वरी असांजा नौशहरो फिरोज़। हिते असांजो नौशहरो में थोरो कमु थियल आहे, 2 टे UC आहिनि ऐं नवाबशाह में, बाक़ी ॿियनि 13 ज़िलनि में तव्हांखे ॿुधायो न 5-6 ज़िला त हेॾे थी विया नॉर्थ जा, 5 लाड़काणो डिवीज़न, 3 जेके आहिनि सखर डिवीज़न, 8 ज़िला इहे थी विया ऐं 5 ज़िला असांजा मथे थिया। त 13 ज़िलनि में असांजो 100% सोशल कैपिटल आहे, माना सभई तंज़ीमूं आहिनि। ऐं असां हुकूमत खे बि चवंदा आहियूं त भाई हिते तंज़ीम का बि न ठहणु घुरिजे, जेकी बि NGO वञे उनखे तव्हां ॿुधायो त इन्हनि तंज़ीमुनि सां मिली करे कमु कनि। इहो हिकिड़ो वॾो SRSO जो कमु करण जो ज़ारी आहे, हिकिड़ो तरीक़ेकार आहे। इनखे असां जेकॾहिं फॉलो न कंदासीं, किथे बि कंहिं स्टाफ थोरो शॉर्ट कमिंग कई त उहो पोइ तंज़ीम उहा अॻिते वधी न सघंदी। मजमूई तौरु तव्हांजे सिस्टम में लीकेज, पिलफरेज या करप्शन केतिरी हूंदी? सो इनखे डिनाए नथो करे सघे मजमूई तौरु, माना मजमूई तौर ते हूंदी 2 हूंदी, परसेंटेज में त सवाल ई पैदा कोन्हे, 1 बि न हूंदी, माना इहे इका दुका हूंदा। ॾिसो छा आहे इहो सिस्टम आहे, माना रेयर आहे। हा, छाकाणि त पैसो जेको वञे थो न, मिसाल उहा आयो त उनखे पैसा बैंक जे थ्रू ट्रांसफर, कैश त आहे कोन जो वञी कंहिं अदीअ खे कंहिं ॾिनो, नाला अचे विया। हाणे छा हूंदो जो कंहिं डिज़र्विंग खे नालो न आयो हूंदो, कंहिं नॉन डिज़र्विंग जो नालो अचे वियो, पर उहा बि असांजे नज़र में त उहा माना को एॾो मसइलो कोन्हे। त स्कोर ते हलियो, स्कोर ते भॼियासीं, तंज़ीम बि असांखे ॿुधायो त हिनखे ॾियो। उनखां पोइ छा थींदो आहे जो स्टाफ कॾहिं कॾहिं असांजो अक्सर जेको असां ॾिठो आहे न त कम्यूनिटीअ में न आहे, स्टाफ में कॾहिं कॾहिं मसइलो इहो हूंदो आहे त भाउ ख़बर पवंदी आहे त भाई हिन खां 15,000 लोन त ॾिनई, पर उन खां 500 या 1000 रुपया वरितो अथई। उहो ख़बर कॾहिं पवंदी आहे जॾहिं वापसी कंदी आहे न अदी, उहा पोइ ॿुधाईंदी आहे त मां तव्हां त मूंखे 15 त कोन, मूंखां त 15 मिलिया, मां 1000 त तव्हांजे माण्हू खे ॾिनो, बाक़ी मां 14,000 वापसि कंदुसि। त इहो असां ॾाढो माण्हुनि खे ॿुधाईंदा त भाउ असांखे टाइमली ॿुधायो त असां टाइमली एक्शन खणूं। पोइ उन वक़्तु असां हुन मुलाज़िम जो एक्शन खणंदा आहियूं, कॉन्ट्रेक्ट क्लोज़ कंदा आहियूं, पैसा भराईंदा आहियूं, इहे सॼा शयूं। पर इहो आहे त जज़ा सज़ा आहे, माना हाणे ईअं त मां वेठो हूंदो आहियां बिंग CEO त मूंखे सुबुह खां शाम ते चवंदा आहिनि भाई हे बि कयो, हे बि कयो, त पोइ जेकॾहिं ईअं ॿुध ते कयूं त पोइ त ॾाढो। असां चवंदा आहियूं त भाउ नालो ॿुधायो, तुंहिंजो नालो छा आहे, कंहिं जे ख़िलाफ़ु आहे, तूं माना साम्हूं त अचु न, ईअं माना नालो बि न ॿुधाई तूं चई त भाई हिन कयो आहे,
उन्हनि कंप्लेन खे नथा ॾिसूं। ऐं जिथे असांखे प्रूफ थी वेंदो आहे, मुंहिंजी मैनेजमेंट जो स्टाइल इहो आहे त मुंहिंजे नज़र में 2500 मुलाज़िम आहिनि त 2500 ई ईमानदार आहिनि। मां को ॾंडो खणी हुनजे पोयां कोन थो घुमां। पर जेकॾहिं ख़बर पइजी वई इन 2500 मां कोई हिकिड़ो बि बेईमान आहे त उनखे पोइ मां उते बर्दाश्त नथो करे सघां। उहो माना खूह में उहो पोइ जानवर वारो हिसाब। बसि पोइ उन माना उहो जेकॾहिं प्रूफ थी वियो, बाक़ी जे माना ज़ाहिर आहे प्रूफ थियण जो मतिलबु आहे त असांजो मुआशिरो अहिड़ो आहे, इल्ज़ाम तराशी बि घणी आहे। ऐं इन जेकॾहिं ॿियो असांजो कमु बि करिणो आहे, जेकॾहिं मां सभिनी खे वेही चोर सम्झां त पोइ कमु बि कोन हली सघंदो। इन जे करे इहो सॼो सिस्टम आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में असां हिन इदारे खे चई सघूं था, मां त चई सघां थो त 99.9% जेको आहे न सो फेयर कमु आहे। तव्हांजी तनज़ीम या ऑर्गेनाइज़ेशन इन जहिड़ी सिंध में ॿियूं ऑर्गेनाइज़ेशन कहिड़ियूं आहिनि, उन्हनि में फ़र्क़ु कहिड़ो? ॾिसो, ऑर्गेनाइज़ेशन त घणियूं आहिनि जेको उहे बि सोशल मोबिलाइज़ेशन कमु कनि थियूं। नाला त हाणे मुनासिबु न आहे जो असां वठूं, पर खोड़ सारियूं इदारो आहिनि। पर उन्हनि असां में थोरो फ़र्क़ु इहो आहे त SRSO फ़र्ज़ु कयो कंहिं ज़िले में कमु थी करे त उहा इंक्लूसिव माना UCA में तनज़ीम साज़ी। पर जेकॾहिं ॿी इदारो वञे थो न उहो प्रोजेक्ट बेस आहिनि। फ़र्ज़ु कयो त हेल्थ ते कमु करिणो आहे त उहो ॻोठ में विया UCA में 10 हंधनि ते स्कूल खोलणा अथनि। हा, त हेल्थ कमेटियूं ठाहींदा, 10 मेल हूंदा, फीमेल हूंदा, हेल्थ कमेटी ठही वई। एजुकेशन ते कमु करिणो आहे त एजुकेशन कमेटी ठाहींदा, उहा बि सोशल मोबिलाइज़ेशन आहे, पर हिकिड़ी कमेटी हूंदी। असां छा कंदा आहियूं जो सोशल मोबिलाइज़ेशन पहिरां ई एज़ अ सोशल कैपिटल उन्हनि सां हाणे असांखे जेकॾहिं स्कूल ते बि कमु करिणो आहे न त असां VO खे चवंदासीं त भाउ तूं हिकिड़ी नंढड़ी कमेटी ठाहे, उहा तोखे ई रिपोर्ट करे। VO जे अंडर में हिकिड़ी एजुकेशन कमेटी ठाहियो, सफ़ाई जी कमेटी ठाहियो, हेल्थ जी कमेटी ठाहियो। त नॉर्मली हिते जेको कमु थिए थो उहो प्रोजेक्ट बेस आहे। प्रोजेक्ट ख़तमु थी वियो पोइ हुनखे ज़ारी उतां निकिरणो पवंदो आहे। SRSO में ॾिसो, शिकारपुर में प्रोजेक्ट असांजो ख़तमु थियो आहे 2012 में, पर असां हुते मौजूदु आहियूं छाकाणि सोशल कैपिटल मौजूदु आहे। कश्मीर में 2012 में ख़तमु थियो आहे, लाड़काणे कंबर में 2022 में ख़तमु थियो आहे, असां हुते मौजूदु आहियूं। हिते 6 ज़िलनि में 2025 में प्रोजेक्ट ख़तमु थींदो, पर हुते 4 अरब रुपए जो जेको आहे इन्वेस्टमेंट आहे गवर्नमेंट जी, गवर्नमेंट ऑफ सिंध जी। CIF आहे 3 अरब रुपया, 1 अरब रुपया इंटरप्राइज़ फंड आहे। त उन्हनि खे मॉनिटर करणु, सॼे सोशल कैपिटल खे ॾिसण लाइ SRSO मिनिमम टीम सां हुते रहे थो। माना डिस्ट्रिक्ट मां पुल आउट नथो करे, उन्हनि माण्हुनि सां हिकिड़ी लिंक रहे थी। त इहो मुंहिंजे ख़्याल में माना तव्हां था चओ त जेके NGOs आहिनि, नॉन गवर्नमेंटल ऑर्गेनाइज़ेशन, उहे प्रोजेक्ट बेस्ड आहिनि। उन्हनि जो प्रोजेक्ट स्कूल जो आहे, हेल्थ जो आहे, रोड जो आहे, कंस्ट्रक्शन जो जेको बि आहे उहो उनखे पूरो करे जोगी रमताबल आहे। या थी सघे थो किथे घणो बि हुजे, सोशल मोबिलाइज़ेशन तनज़ीम साज़ी बि हुजे, पर उहा बि प्रोजेक्ट ख़तमु थियण खां पोइ वरी उतां माना उहो प्रोजेक्ट मोस्टली मुंहिंजे हिसाब सां जेको आहे निकिरी था अचनि। ऐं अवां आहियो उनजो बितड़, असां उते रहूं था। माना हिकु दफ़ो प्रोग्राम थी वियो, असां उन प्रोग्राम में ज़ारी उन लाइ रिसोर्स बि गॾु कंदा आहियूं। हाणे जेकी शिकारपुर कश्मीर आहे जेका बाद ख़तमु थियो त असांखे कुझु पैसा त खपनि न, जो महीनो असां हुते माण्हू रखूं, डिस्ट्रिक्ट मैनेजर रखूं, 2 टीमूं रखूं, फाइनेंस रखूं, मॉनिटरिंग रखूं। ईअं लाड़काणे कंबर में सक्सेस ख़तमु थियो 2022 में, त मां हुकूमत पंहिंजे बोर्ड खे चयो त मूंखे 50 मिलियन साल जो खपे। चवनि पिया केॾो आणींदासीं, मुंहिंजो पोइ हेॾो सॼो सोशल कैपिटल ख़तमु थी वेंदो। त बोर्ड इज़ वेरी काइंड की उहे असांखे पैसा ॾींदा आहिनि। वरी असांखे प्रोजेक्ट मिलंदा आहिनि त असां प्रोजेक्ट मां वरी करे वठंदा आहियूं। कोई एॾो कोन्हे त असां हमेशह पंहिंजा पैसा ख़र्चु कंदा आहियूं। प्रोजेक्ट न हूंदो आहे त SRSO पंहिंजा जेके सेविंग्स आहिनि उतां ख़र्चु करे, पर निकिरणो न आहे। वंस जेकॾहिं कंहिं तनज़ीमुनि सां असां जुड़ी वियासीं त इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि हूंदी आहे त तनज़ीमुनि खे बि ख़बर आहे त भाई SRSO सां आयो आहे त इहो हमेशह लाइ हिते हूंदो। हाणे तव्हांजा LSO या VSO विलेज ऑर्गेनाइज़ेशन या कम्युनिटी ऑर्गेनाइज़ेशन विलेज VO, उन VO कामयाबी ॿुधाए थो या ॿुधाए थी? जी बिल्कुलु। ॾिसो, कामयाबी आहे त मां ॿुधाईंदा नंढा नंढा केस आहिनि। हाणे असांजे फ़र्ज़ु कयो हिकु आदि हुई, उहा ॿुधाए पई त ठटे जी ॻाल्हि हुई ऐं इतफ़ाक़ सां असां डेलीगेशन पियो, हुन पाण ॿुधायो त अॼु मूंखे भाउ वठी आयो आहे। उहो भाउ जॾहिं मां पहिरें दफ़े मुड़ुस खां मोकल वठी तनज़ीम में वई हुअसि, मूंखे मार ॾिनी आई त तूं छो वई आहीं। माना असांखे माण्हू खिलनि था, पर चई जॾहिं ॿोॾि खां पहिरां उहो ग़रीब हो मुंहिंजो भाउ, मुंहिंजो मुड़ुसु थोरो वधीक हो, त मां सदर हुअसि, मूंखे घर मिलिया 3 त मां पंहिंजे भाउ खे वठी ॾिनो। ऐं भाउ जॾहिं ॿोॾि आई त असां सभई भाउ जे घर में आयासीं, त भाउ हुन बेनिफिट वरितो। अॼु मूंखे उहो भाउ तव्हां ॾे वठी आयो आहे त न दी तूं हली आहे, सुठी तनज़ीम आहे। त इहो असल में ॾिसो, शुरू में हर माण्हू सस्पिशियस नज़र सां ॾिसंदो आहे त छो आया आहिनि, औरतुनि सां कमु था कनि,
पर जेकॾहिं तव्हां घणे वक़्त ताईं हुन सां एंगेजमेंट न आहियो, परफॉर्मेंस तव्हां प्रूफ था कयो। असां वटि ॾाढो ॾिसो असांजे लाइ जेकी कम्यूनिटी आहे न, मां CEO आहियां त मां उन्हनि खे पंहिंजे भेण जे बराबरि सम्झंदो आहियां, पंहिंजे फैमिली जे मेंबर अवां न सम्झंदा बि आहियूं। चओ, हा त ईअं अवां इहे रिश्तो न बि चओ, न्याणी बि न चओ, भेण बि न चओ, अमां बि न चओ, पर जे इहो चई बि तव्हांजी परफॉर्मेंस ख़राबु हुजे त पोइ इन चवण जो फ़ाइदो कोन्हे। को फ़ाइदो न। इहो आहे त ॾिसो असां एतिरनि सालनि खां वठी आहियूं, जेकॾहिं का हुजे त ज़ाहिर थिए हुजे त तव्हां फाटी पओ हा। ऐं टुटी वञे सॼो हा, त किसो। इहो बि आहे त हिकिड़ो जेतिरो असां घणो माण्हू सां एंगेज रहूं था, घणा पीरियड थिए थो, ओतिरो कम्यूनिटी बि ॾाढी कॉन्फिडेंट थिए थी, असां ते ट्रस्ट वधे थो, असांजो हुननि ते ट्रस्ट वधे थो। तुंहिंजो ख़्यालु छा आहे, छा हुजणु खपे हाणे? ॾिसो हाणे इहो आहे त हिते हेतिरो त कमु कयव, इन कम सां का गुरबत ख़तमु न थी आहे, इहो मां बि मञा थो। ॾिसो न, ॾिसो असां न पर हुनरमंद मायूं ॾिठियूं, असां इहो आहे त हिकिड़ो सोशल कैपिटल क्रिएट थी वियो आहे, हिकिड़ो त हाणे प्लेटफॉर्म आहे। एचआर थी हाणे इन प्लेटफॉर्म खे ॾिसो न, कुझु ॼणो पवंदो न, कुझु हाणे छा सोचो अथव? हाणे असां था चऊं त ॾिसो जेसि ताईं बिज़नेस न थींदी न, असां वटि नौकिरियूं त आहिनि कोन। हिकिड़ी साई वठो। भली नाज़रीन, असां जूं ॻाल्हियूं जनाब ॾितल कलोड़े साहिब सां जारी आहिनि ऐं पाण ॾितल साहिब खां हाणे पुछंदासीं ही सभु कमकारियूं थी विया, कम्यूनिटी खां वठी विलेज ताईं, विलेज खां वठी लोकल सपोर्ट ऑर्गेनाइजेशन ताईं, हाणे उहो सभु कुझु थी वियो। हाणे तव्हां कर्ज़ बि ॾिना, कर्ज़ वापसि बि वरितव, तव्हां औरतुनि खे मर्दनि खे हुनरमंद बि कयो, उन्हनि जी सहायता ऐं मदद बि कई। हिकिड़ी इम्पॉर्टेंट ॻाल्हि ॾितल साहिबु हीअ थो चवे त इन सां महांगाई जेका ख़तमु करण जी शरह असां ॿुधाई आहे सम्झी, उहा इन सां ख़तमु नथी थिए ऐं बकुल शाह लतीफ़ जे त उहो को ॿियो फ़हम जंहिंसां पसि जे पिरीअ खे। सो जनाब ॾितल साहिब सां असां पुछंदासीं वक़्फ़े खां पोइ त हाणे भला छा सोचो अथव। असां सां गॾु रहिजो।